तोखे चाहियो से जिंदगी वांगे थी न हासिल सगे खुशी वांगे तोखे चाहियो से। अस्सलाम वालेकुम। यकीनन तव्हां समझी विया हूंदव त हीउ गीत कंहिंजो आहे। मशहूरु गीत आहे जंहिंजो फ़नकार आहे सिंध जो सुरीलो फ़नकार उस्ताद आहे ख़ान साहब आहे ऐं लाड़कणे जी सुञाणप आहे उस्ताद ग़ुलाम शबीर समूह। सोशल मीडिया ते काफ़ी ॻाल्हियूं हलनि पियूं त लाड़कणे आर्ट काउंसिल में जीअं इलेक्शन खां पोइ जेका बॉडी वेहिजी वई उन्हनि हिकिड़ो स्कूल खोलियो आहे शागिर्दनि जे सिख्या जे लाइ। जेके नवां नवां फ़नकार आहिनि उहे सिखण लाइ उन्हनि हिकिड़ो स्कूल खोलियो आहे, अकेडमी खोली आहे ऐं उन्हनि में मसइलो इहो पैदा थियो त जेके म्यूज़िक ग्रुप वारा आहिनि सिख्या जे लाइ उन्हनि लाड़कणे खां ॿाहिरों को माण्हू रखियो आहे। ॾाढो अफ़सोस बि थियो, दुख बि थियो त लाड़कणे में अहिड़ी शख़्सियत उस्ताद ग़ुलाम शबीर समूह वेठो आहे सिख्या जे लाइ त उनखे नज़रअंदाज़ कयो वियो ऐं उन जा खोड़ सारा शागिर्दनि जा शागिर्दनि पाण सुरीलो आहे। उस्ताद गुलज़ार अली ख़ान जो सुठो शागिर्द आहे ऐं उस्ताद गुलज़ार अली ख़ान पाण ख़ान साहबी जो लक़ब ग़ुलाम शबीर समूह खे ॾिनो आहे। त सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेके बि आर्ट काउंसिल सां वाबस्ता आहिनि त उहे इहा ॻाल्हि सोचनि त हिकिड़ो सीनियर पंहिंजे लाड़कणे में वेठो आहे। सभु उस्ताद सीनियर जेके बि आहिनि, जेके बि उस्ताद सिंध में पाकिस्तान में मुल्क में जेके बि राग सां तालुक़ु रखनि था सभिनी लाइ एतिराम आहे। पर घर जे माण्हूअ खे छॾे तव्हां ॿाहिरियां माण्हुनि खे घुरायो था त इहो मुनासिब बि न आहे ऐं इहो तक़रीबन सभिनी माण्हुनि खे ॾुखु थींदो। काफ़ी माण्हुनि चई बि ॾिनो आहे, उन्हनि वीडियो बि छॾिया आहिनि, पर उसूल इहो आहे त पंहिंजे घर जे माण्हूअ खे, पंहिंजे पाड़े जे माण्हूअ खे ऐं जेको सीनियर आहे काफ़ी हिन जा शागिर्द आहिनि ऐं मां यकीन सां चवां थो त म्यूज़िक जे हर शोबे सां तालुक़ु रखंदड़ उन्हनि जे दिलि में इहो ख़्यालु पैदा थींदो ऐं ॾुखु थींदो उन्हनि खे त उस्ताद ग़ुलाम शबीर समूह जहिड़े फ़नकार खे पोइ हिते कयो वियो। सभिनी खे गुज़ारिश आहे, तव्हां दोस्तनि खे बि गुज़ारिश आहे त वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं हक़ वारनि खे हक़ु मिली सघे। अॼुकल्ह त हर को पंहिंजी दोस्ती थो निभाए। हीअ आर्ट काउंसिल जी इलेक्शन आहे, साल ॿिनि खां पोइ थींदी रहंदी आहे। इलेक्शन खटण खां पोइ अक्सर जेके उम्मीदवार हूंदा आहिनि उन्हनि जा चेहरा, उन्हनि जा रवैया तब्दील थी वेंदा आहिनि। ईअं न थिए जो इन इलेक्शन में वरी उन्हनि खे ई माण्हू नज़रअंदाज़ करे ऐं वरी उहे सीट ते अचनि बि न। त बहितर इहो आहे त सभिनी दोस्तनि जा राया बि आहिनि, काफ़ी माण्हुनि वीडियो बि छॾिया आहिनि। उस्ताद ग़ुलाम शबीर समूह सुठो आहे, शरीफ़ माण्हू आहे ऐं लाड़कणे जी आहे, लाड़कणे जी हुन सुञाणप कराई आहे। माना मां नथो चवां त ॿिया सीनियर कोन्हनि, काफ़ी सीनियर आहिनि। सभिनी खां हक़ु जेको आहे त ग़ुलाम शबीर समूह जो आहे ऐं उस्ताद ख़ादिम हुसैन आहे, अल्ताफ़ हुसैन समूह आहे। उन्हनि खे तव्हां चूंडियो त जेके असली राग खे ॼाणनि था ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो ऐं पंहिंजे राय खां बि ज़रूरु आगाह कजो ग़ुलाम शबीर समूह खे लाड़कण आर्ट काउंसिल में सिख्या लाइ उस्ताद रखियो वञे या न। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।